रहमतुल्लाह अलैह जिन जो नालो इश्तिहार में लिखन या उन जो को तज़किरो कन तो उन सां गॾु मदनी ज़रूर चवनि छाकाणि जो अल्लाह साईं फरमायो आहे वमिम्मा ख़लक़नाकुम फ़ीहा नुईदुकुम वमिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। अल्लाह साईं फरमाए थो त मूं अव्हां खे जंहिं मिट्टी मां पैदा कयो आहे उन ई मिट्टी में तव्हां खे आऊं दफ़न कंदुसि ऐं उन ई मिट्टी मां क़यामत जे तव्हां खे उथारे खड़ो कंदुसि। हाणे माना साईं आशिक़ अली शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जिन खे अल्लाह साईं मदीने जी मिट्टी मां ठाहियो पोइ असीं मदनी छो न चऊं। अज़ीज़ो दोस्तो तकरीरूं जाम थियनि थियूं पाण पढ़े जा आहियूं रोज़ मिलूं था कचहरियूं कयूं था जलसनि में जुलूसनि में समाजी तकरीबात में शादियूं बया भरणा पढ़ना उन्हनि में हिकु सुवाल कयो वियो त 3-4 ॾींहं थींदा त रईस दाऊद ख़ान ऐं रईस मीर हसन ख़ान धौकाई उन्हनि जे ॻोठ जलसो हो। उन जलसे में मूं हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ कई हुई त उन ते वरी किन दोस्तनि एतिराज़ कयो आहे त इहा ॻाल्हि कीअं हूंदी इहा ॻाल्हि पीर सां मिड़ी ठाहियो ईअं हणे थो मिड़ी इहो घेड़ आहे न आहे हणे पहिरीं गाॾी घेड़ मञा ईअं कोन्हे असीं जेको ॻाल्हायूं था उनजे लफ़्ज़ जा धणी आहियूं ऐं अव्हांखे सुवाल करण जो पूरो हक़ आहे। जेकॾहिं को ख़दशो का ॻाल्हि आहे त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मस्जिद में ख़ुतबे जे लाइ उथी ऐं बीठा आहिनि त हिकिड़े माण्हू जो तुंहिंजो ख़ुतबो असीं कीअं ॿुधूं माले गनीमत आयो असांखे हिकिड़ी चादर मिली आहे ऐं तोखे बि हिकिड़ी चादर मिली तो 2 चादरूं पाए वेठो आहीं तुंहिंजे पुठियां निमाज़ कोन था पढ़ूं। सैयदना उमर जेको सुपर पावर आहे उन ज़माने में कुर्रे अर्ज़ वॾे खां वॾी सल्तनत मुस्लमाननि जी आहे 22 लख मुरबा मेल ते इस्लाम जो झंडो हज़रत उमर हयो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन फरमायो उनखे त हिकिड़ी चादर मुंहिंजी आहे ॿी मुंहिंजे पुट जी आहे सुभान अल्लाह पाए आयो। अज़ीज़ो दोस्तो जेकॾहिं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां माण्हू सुवाल करे सघनि था त ॿिया असीं कहिड़ी हैसियत में आहियूं। बिल्कुलु अव्हांखे जेको ॻाल्हायूं था उनजो असीं लफ़्ज़ जा धणी आहियूं ऐं उहा ॻाल्हि अव्हांखे हक़ पहुचे थो तव्हां करियो ऐं अव्हांखे मुतमइन करणु असांजी ज़िमेदारी आहे। बिना के तबहीदी कलिमात जी आऊं एतिरो चवंदुसि त मूं इहो चयो त हिकिड़ो किताब बाबा वरी बि लिखो जे वटि कलम काग़ज़ आहे लिखो जे वटि मोबाइल फोन जी नेमत आहे त उनखे रिकॉर्डिंग बि कनि। मूं जेका ॻाल्हि कई त उहा ॻाल्हि मूं इहा कई हुई त हिकिड़ो किताब आहे उन किताब जो नालो आहे फतावाए हक़ानिया। उहो किताब छपियो आहे अकोड़ा खटक में ऐं पेशावर में। इहो अकोड़ा खटक जो मदरसो देवबंदियुनि जो वहाबियुनि जो आहे। पाकिस्तान जी जेका मौजूदा जोग्राफिया जी हैसियत आहे उनमें क़दीम तरीन मदरसो वहाबियुनि जो इहो मदरसो जेका कासिम नानोतवी खां डायरेक्ट पढ़ी आयो हो। मौलवी अब्दुल हक हिते आयो बि हो त वेला वालिद साहिब रज़ी अल्लाह ताला आयो हो त मूंखे मुरीद करियो पाण उनखे मुरीद कोन कयो 7-8 ॾींहं वेठो हो ऐसा भाइटो हुजे वो पोड़ो थी वियो आहे मीर ख़ासि में रहे तो मौलवी अज़ीज़ुर रहमान काउंसलर हो सियासी समाजी रहनुमा वॾो मोतबर माण्हू आहे वॾो इज़त वारो माण्हू आहे उहो गॾु हुयुसि। तो बहरहाल उन किताब लिखियो आहे। वो किताब मूं वटि लाइब्रेरी में गुलज़ार खलील में मौजूदु आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो लफ़्ज़ आहे कमीनो। कमीनो लफ़्ज़ हर ज़बान में गार के तौर पे इस्तेमाल थींदो आहे। असुल इहो लफ़्ज़ फारसी जो आहे। फारसी मां सिंधी में सराइकी में पंजाबी में बलोची में बिराइवी में हर ज़बान में आयो आहे। अॼुकल्ह हिंदी में भी इहो कमीनो जो लफ़्ज़ ॻाल्हायो वञे थो पर लफ़्ज़ हिंदी सिंधी जो कोन्हे को लफ़्ज़ इहो फारसी जो आहे। ॿियनि ज़बानुनि में इहो इस्तेमाल थिए थो।
जे अॼुकल्ह असीं सिंधी ॻाल्हायूं था बेशुमार माण्हू अखर माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे को तव्हां हैदराबाद वञो उते जेके जेको हुजे हुन खां पुछो छोकिरे खां बाबा ऊंटड़ो छा आहे त मूंखे ख़बर ई कोन्हे को बांक छा आहे मूंखे ख़बर ई कोन्हे को अहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे को नालनि जी नवां ॿिया नाला अची विया आहिनि अंग्रेजी उर्दू पंजाबी हिकिड़ो मखलूत हिकिड़ो अजीब क़िस्म जो कचूमर ठही पियो हलियो ज़बानुनि जो तो बहरहाल मुझे अर्ज करण जो मकसद इहो आहे त इहो लफ़्ज़ कमीनो इहो गार आहे हर ज़बान में गार जे तौर ते इस्तेमाल थींदो आहे ये जेको पठान वेठल आहे पछतो न पठान वेल कर्ज़ ओगाड़ी ते किथां थो अचे उन में फतवाए हक़ानिया जुल्द नंबर पहिरियों असां जो को बाबा देवबंदे सां को ठगी कोई असां कोन मारियो न हिक ॿिए जो माल भेलायो आहे न को प्लाट ते कब्ज़े जो आहे न को असां के झेड़े जो आहे न को सियासत ते आहे न को माल मिल्कियत ते आहे मिटी माइटी ते संगन ॿधंदे त हुअं ई कोन्हे हू अॼु किथे जूं बनाऊं असीं अॼु किथे जा असांखे हिक ॿिए खे पोइ असांजो इख़्तिलाफ़ छाजे लाइ हा इख़्तिलाफ़ आहे उहे मुनाफ़िक़ मुल्ला आहिनि जेके चवंदा न असांजो इख़्तिलाफ़ कोन्हे भाउ बिल्कुलु भाउ कोन्हे इख़्तिलाफ़ आहे पहिरीं उहो फ़ैसिलो थिए गाॾी अॻिते पोइ हलंदी उनमें फतवाए हक़ानिया जेको मूंखां हींअर सुवाल कयो वियो वरी यादि बि ॾियारो है नौजवान तव्हां एतिराज़ थियो आहे त पीर साहिब इहा ॻाल्हि ग़लति कई आहे इहा ॻाल्हि आहे कोन्हे को मुस्लमान कीअं चवंदो फतवाए हक़ानिया जुल्द नंबर पहिरियों सिफ़ो नंबर 169 उन में मौलवी समीउल हक जेको वहाबिन जो वॾे खां वॾो देवबंदी तबलीगी जमात जो वॾे खां वॾो लीडर हूंदो हाणे साल 12 महीना 2 साल थिया आहिनि त उनखे क़त्ल कयो वियो बहरहाल उन इहो किताब छपरायो ऐं पूरे पाकिस्तान या जेके बि देवबंदी वॾा वॾा आलिमा उन्हनि उन किताब जी ताईद कई आहे त हिन वॾो भलो कमु कयो वॾो असांजो मसइलो हिन हल करे छॾियो आहे असीं जेको चऊं था त वहाबिन खां तव्हीं परे भॼो असां ईअं कॾहिं कोन चयो आहे त गॾु न वियो हुनखे बीमारी आहे तोखे बि लॻी वेंदी हली या तुंहिंजा पैसा कढी वेंदो खीसे मां इहे बि कोन्हे को असांजो चवणु इहो आहे त जेको वॾे खां वॾी दौलत आहे ईमान जी उहो ईमान खां वधीक ॿी का बि दौलत कोन्हे सिर खां साह खां बचनि खां वधीक पहिरीं ईमान आहे हू ईमान जे चोर ऐं धाड़े ॾे हू लिखनि था वरी दोबारा चवां थो फतवाए हक़ानिया जुल्द नंबर पहिरियों सिफ़ो नंबर 169 उन में लिखे तो पश्तो ज़बान के मुहावरे के मुताबिक हुजूर अनवर पर कमीने का इतलाक मुजिब कुफ्र नहीं वो चवे तो ये लफ्ज़ तमाम सुठो आहे इहो लफ्ज़ कमीने जो जेकॾहिं को तौबा चमते शर्म तो अचे माण्हू खे इहो लफ्ज़ जेकॾहिं को माण्हू कमीने जो लफ्ज़ जेकॾहिं को रसूलुल्लाह ला को चवे तो उसका कायल काफर तो नहीं लेकिन वो गुनहगार भी नहीं जो रसूलुल्लाह खे जेकॾहिं इहो लफ्ज़ चई रसूलुल्लाह ला मंसूब करियो त उहो लफ्ज़ सुठो आहे भई सुठो आहे तो पंहिंजे पेर ला कोन लिखियो आहे पंहिंजे मुर्शिद ला कोन लिखियो आहे पंहिंजे साईं ला कोन लिखियो आहे ही छा तो रसूलुल्लाह ला तो कीनो चवे एॾो वॾो अखर एॾी वॾी गार तो ॾी इहो चवनि था त इहो लफ़्ज़ रसूलुल्लाह जे लाइ चवणु जाइज़ आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेकॾहिं इन लफ़्ज़ सां को मनसूब थो करे उनजो क़ाइल काफ़िर बि कोन्हे को गुनहगार बि कोन्हे को हाणे जेको माण्हू रसूलुल्लाह खे कमीनो चवे ऐं किताब में लिखे ऐं सभु जेके वहाबी पाकिस्तान जा हुनजी ताईद कनि ये फैसले जे लाइ तव्हांखे खैरपुर मीनस वञणो ई कोन्हे को देश सुहो वञो ई न फतवा जे लाइ शाहपुर चाकर वञण जो कोन्हे को बल्कि गुरुद्वारा खलील वेझो आहे पर इहा फतवा वठण जे लाइ गुरुद्वारा खलील बि त न वञो अव्हांजे अंदरि जेको काज़ी वेठो आहे जेको मुफ्ती वेठो आहे अवी उन खां पुछो उहो छा थो चवे त आया रसूलुल्लाह खे इहो लफ़्ज़ चई सघिजे थो यकीनन हर को माण्हू चवंदो न तो मां अस्तग़फिरुल्लाह असीं उथण लाइ माण्हू तयारु कोन्हे को जेको लफ़्ज़ हुननि चयो आहे
ताईद कई आहे उन लफ़्ज़ जी कंहिं कई आहे जस्टिस तकी उस्मानी। जस्टिस तकी उस्मानी कराची में कोरंगी में दारुल उलूम जे नाले सां हुयो, तमामु वॾो मदरसो आहे जंहिंजो डेली जो ख़र्च 20 लाख रुपए खां वधीक आहे, रोज़ जो एॾो वॾो मदरसो आहे। ऐं हुनजे क्लास रूम में वञो त इजलासी क़ौमी असेंबली जे इजलास में आया आहियूं, माइक आहिनि वॾा वॾा लॻा पिया आहिनि, टीवी लॻा पिया आहिनि, वॾियूं वॾियूं हुते मशीनूं लॻियूं पियूं आहिनि, ऐं छा छा सिस्टम लॻो पियो आहे हुते, एॾो वॾो हुते उन्हनि जो मदरसो आहे। उन तक़ी उस्मानी वहाबिन जो वॾे खां वॾो आलिम आहे, उन इन किताब जी त ताईद कई आहे, लिखी पई आहे, सही थी पई आहे, पर तक़ी उस्मानी हिकिड़ी ॿी फतवा ॾिनी आहे। ओ मुस्लमानो, कलमो तव्हां पाण सभिनी रसूलुल्लाह ते अब कलमो रसूलुल्लाह ते पढ़ियो आहे न, के पीर ते के मौलवी ते कोन पढ़ियो आहे न, सभिनी कलमो रसूलुल्लाह ते पढ़ियो आहे। ओ यार जे रसूल ते कलमो पढ़ो उनखे अहिड़ा लफ़्ज़ चइबा, ज़ुल्म आहे वॾो हिकिड़ो। जस्टिस